साईं, मां पंहिंजे अखियुनि सां सोहराब ऐं जमाल खान जो मौत ॾिसी रहियो आहियां। उनखे हथी ॾियण वारो ॿियो कोन, सरदार शेर मोहम्मद खान आहे। त पोइ छा सोचियो अथी अता साईं? उन वक़्त जो ई पाड़ू कढी छॾनि, जंहिंजी छांव ते वेही सुकून कंदा आहिनि। इन जो मतलब त सरदार वॾे खे मारींदे। हा, रुगो बांह ठीक थियण ॾे। इन सरदार शेर मोहम्मद खान उन्हनि खे उन जहान में पचाए पग पंहिंजे सर ते सजाईंदुसि। पर ॿुधो आहे त सरदार शेर मोहम्मद खान फ़क़ति जमाल खे थो ॿधाइण चाहे। ईअं हरगिज़ न थींदो। ऐं न मां चाहींदुसि सरदार जमाल थे उनखे हमेशा जे लाइ पंहिंजे रस्ते तां हटाए छॾींदुसि। शेर बहादुर खान उन्हनि ॿिन्हिनि मां केर बि राज जो सरदार नथो थी सघे। बिल्कुलु अदा साईं, इहा तवारी ॻाल्हि लख जी आहे। मां कंहिं बि सूरत में जमाल ऐं सोहराब खे ख़त्म कंदुसि। सरदारी जी पग पंहिंजे सिर ते सजाइण ख़ातिर हथ जा निशान हथनि ते लॻाए सरदारी जी पग बदलंदुसि। और अदा साईं, सरदार शेर मोहम्मद जो मौत उनजे क़त्ल जो वक़्तु बि मुक़ररु थी वियो आहे। ऐं जल्द कोहिस्तान जा माण्हू ॿुधंदा पंहिंजे पीउ जो बदिलो वठण जे लाइ कंहिं गैरतमंद पुट सरदार शेर मोहम्मद खान जो क़त्ल कयो आहे। ऐं पोइ सरदार जे रत सां रंगियल ॻाढ़ी मिटी पंहिंजे कदमनि ते विछाए सरदारी जो ताज पंहिंजे सर ते रखंदुसि। ऐं पोइ मां हूंदुसि ऐं सॼो राज ज़र खान ज़ोरे ज़ोरे कुल्ला ज़ोरे। पर अदा साईं, जमाल ऐं सोहराब खान जे जीअरे इहो सभु कुझु नामुमकिन आहे। ज़र खान लाइ इन दुनिया में का बि शइ मुश्किल न आहे। ऐं मां हर मुश्किल खे आसान करण ॼाणियां थो। तूं ॾिसजांइ, इन कोहिस्तान में सरदार शेर मोहम्मद खान जी जाइ ते ज़र खान जो नालो गूंजंदो। गुला गुशां यखना इलां प्यार। सरदार साईं, ये तो पाला जो साथी हिन सॼे कोहिस्तान में थींदड़ ॾोहनि जो ॾोहारी। फिलहाल त सिर्फ़ ही हिकिड़ो पकड़ियो आहे। हाँ, बाक़ी मां ॿियनि खे ॻोल्हे वठंदुसि। तेसिताईं मूंखां लिखंदा हेठि त मुंहिंजे चंपे में ईंदा जमाल खान, ईंदा मुंहिंजे चंपे में। उथ उथ। सॼो कोहिस्तान ॼाणे थो त सदियुनि खां असांजी इहा रिवायत रही आहे त माण्हू पंहिंजे ज़ुल्म जी दाह ॾियण जे लाइ हिते ईंदा आहिनि। अॻु छा थींदो रहियो ऐं छा थींदो रहियो आहे? वो वक़्तु गुज़री वियो वो वक़्तु। वो वक़्तु विसारणु घुरिजे। जा वो वक़्तु विसारणु घुरिजे। हाणे कंहिं बि मज़लूम खे मायूसी न थींदी, उनखे इंसाफ़ मिलंदो। भले पोइ
कंहिं ज़ालिम जाबिर जो सरकश पुट छो न हुजे। हिते जेको 7 पीढ़ियुनि खां थींदो आयो आ वो हाणे भी थींदो। कंहिंसां बि ना इंसाफ़ी न थींदी, कंहिंसां बि ना इंसाफ़ी न थींदी, कंहिंसां बि न। तव्हां ॾिसजो असांजी अदालत में थींदड़ इंसाफ़ जो चर्चो बच्चो बच्चो ॻाईंदो। अॼु तुंहिंजे साथी बालाज बदबख्त दौलत जे ताक़त जे नशे में अची असां सां टकराइण जो फ़ैसिलो कयो आहे। असांजे वक़ार ऐं इंसाफ़ सां टक्कर खाइण जी कोशिश कई आहे। हिक ॻाल्हि यादि रख बलूंगड़ा, ऐं उन पंहिंजे ॾेढ फुटे बालाज खे बि ॿुधाए छॾजांइ जेसि ताईं ही जमाल खान ज़िंदा आहे तेसि ताईं वॾनि वॾनि बदमाशनि खे असांजी अदालत में थींदड़ इंसाफ़ जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण जी का बि जुरत न थींदी। बालाज जेका बेवाजिबी चाचे फ़क़ीरे सां कई आहे, मुंहिंजी अदालत में उन जी सज़ा सिर्फ़ ऐं सिर्फ़ गोली आहे। गोली, मुंहिंजी बोली गोली जी बोली। अड़ो बलूगड़ा, सभ खां पहिरीं मां तोखे गोली हणंदुसि। तोखे गोली हणी न ॾेढ पुटे बालाज खे तुंहिंजो तोहफ़ो ॾींदुसि। उन खां पोइ उन जो वारो आहे। केॾां वेंदो कोहिस्तान में, किथे किथे लिखंदो। न जमाल न, ऐं हिन जे गंदे रत सां पंहिंजा हथ ख़राब न कर। सरदार साईं, वो तव्हां पाण ॿुधायो हिन बदबख्त जे लाइ कहिड़ी सज़ा मुक़ररु कजे। ॿुधायो तव्हां पाण हिन जे लाइ ऐं हुन बालाज जे लाइ कहिड़ी सज़ा मुक़ररु कजे। ॿुधायो न सरदार साईं। हिन जे लाइ मौत खां वधीक का भी सज़ा न आहे। हिन खे गोली हणी ख़तम न कजे, बल्कि हिननि खे अहिड़ी सज़ा ॾिजे जो सॼे कोहिस्तान लाइ इबरत जो निशान साबित थियनि। हिन खे ऐं बालाज खे ऐं उन्हनि जे साथियुनि खे हिन कोहिस्तान मां निकाली ॾेई छॾिजे। जंहिं बि हिननि सां वास्तो रखण जी कोशिशि कई, असांजो सॼो कोहिस्तान पंहिंजो हथु जले छॾींदो उन्हनि खां। ॻाल्हि ॿुधो बलूगड़ा, पंहिंजे बालाज खे मुंहिंजो ही नियापो ॾिजई। लॻे चइजांइ जमाल खान ऐं सरदार तोखे नियापो ॾिनो आहे त तोखे ऐं तुंहिंजे साथियुनि खे कोहिस्तान में परे परे ताईं बि सदा खे न ॾिठो। वरो चखला गुमका दफ़ा। नाग निकिरी हले वियो, हाणे वेठा लीको कुटिजो बस। कंहिंजी ॻाल्हि थो करीं शेर बहादुर खान? सोराब जी, सोराब ऐं जमाल हिक ई जुर्म जा बंदाला आहिनि। हिक ॿिए जा ॿई हॾ ॾोखी यार आहिनि। ॿिन्ही मां जेकॾहिं हिक खे धुप कयोसीं त ॿई ख़तम थी वेंदा। बिना ई कंहिं देर जे अदा साईं हुननि जे मथां हमिलो करणो आहे। सोराब ज़रूर जमाल ॾांहुं वेंदो। अकेलो दुश्मन जी हद में वञणु
खतरे का खाली ना है शेर बहादुर खान। अहिड़ो मौक़ो ॿीहर मिलणु मुश्किल आहे अदा। शिकार हाणे थमजी चुको आहे। बस रखो पाण खे यार विछाइण जी ज़रूरत आहे। अहिड़ो यार विछाईंदुसि त शिकार अची पाण ई कोचीअ में पवंदो। अहिड़ा शिकार मां रोज़ कंदो आहियां। अहिड़ो असरु कंदो मां सॼी ज़िंदगी यादि रखंदा। तव्हां दिलजाए कयो अदा साईं। हाणे ॾिसंदा वञो त शेर बहादुर छा थो करे। तोरा बि ॿुधो आहे त ज़रख़ान सरदार थियण जो ख़्वाब थो ॾिसे। बाबू ख्वाब सिर्फ़ ख्वाब हूंदा आहिनि ऐं हे ख्वाब ई रहिजी वेंदा आहिनि। अलाह जे असां बि हीअं ॿुधो आहे। ॿुधण ऐं अमल करण में फ़र्क़ु आहे बाबू। जेकॾहिं ज़रख़ान सरदार थियो न त पोइ ही मुल्क बि हलियो सो हलियो। पोइ छा सोचियो अथई? असांखे त हिन कोहिस्तान में रहणो आहे, छो जो असांजा अब्बा ऐं ॾाॾा हिन कोहिस्तान में दफ़न थियल आहिनि बाबू, दफ़न थियल आहिनि। असांजे ईंदड़ नसलुनि जो मुस्तक़बिल हिन कोहिस्तान में आहे, नई कोहिस्तान में। उन करे ही कोहिस्तान असां कॾहिं न छॾींदासीं ऐं न ई कंहिं ॿिए माण्हू खे हिते रहण ॾींदासीं, छो जो ही कोहिस्तान हमेशह खां असांजो आहे ऐं असांजो ई रहंदो बाबू, असांजो ई रहंदो। असांखे कोहिस्तान में अमुन करणो आहे। पोइ जेकॾहिं उन लाइ असांखे क़ुर्बानी ॾियणी पई त उहा बि ॾींदासीं। उन में का बि देरि न कंदासीं बाबू, का बि देरि न कंदासीं। पर असां कंहिं ॿिए खे बर्दाश्त न कंदासीं, छो जो असांजो सरदार शेर महमद ख़ान आहे ऐं हू सरदार ई रहंदो। राब असां ते हमलो करे हिकिड़े लाइ पाणी मौत खां पोइ राति राब ई बीमार हमेशह असांखे दुख ऐं सोर ॾिना उनजो बदिलो वठणो आहे। पर अदा साईं हींअर जेकॾहिं हथियार खणूं आहे या मज़ामत कयूं नुक़सानु पंहिंजो ई थिए। खमड़ो सबरा खां हींअर बदिले जो वक़्तु न आहे। जॾहिं वक़्तु आयो हथकाए विझंदासीं। तो नाहे बदिले वठण जो, मूंखे पंहिंजी बेइज़तीअ जो बदिलो वठणो आहे। मां उनजो हीअं अचानक हमलो हीअं थो विसारे सघां। पर अदा साईं हींअर वक़्तु तव्हांखे हथियार खणण खां मना थो करे। हिकु त तव्हांजी तव्हां ठीकु न आहे ऐं आउं बि पंहिंजी जंग खां मज़दूर लॻो। रास वक़्त खे रोकणो पवंदो। ज़रख़ान लाइ बदिले लाइ वक़्त मां हाणे वक़्त जो रुख ज़रख़ान बदिलाए छॾींदो। हाणे इहो वक़्तु मुंहिंजे चवण ते हलंदो। ज़रख़ान जे चवण ते ज़रख़ान ज़ोर चुल्ला ज़ोर। मुंहिंजी सलाह इहा आहे अदा साईं, वधीक तव्हांजी मर्ज़ी। तुंहिंजे अंदर जो इंसान तुंहिंजो ज़मीर मरी चुको आहे। तॾहिं ते अहिड़ियूं ॻाल्हियूं करी राज़ मुंहिंजी मर्ज़ी आहे। जमाल सुराब जो मौत। मुझे रस्तो छो रोकियो अथई? हथ में हथियार ॾिसी कोई बि पुछींदी त मुंहिंजो रस्तो छो रोकियो अथई।
हथियार तो कोहिस्तान जे धनारन ऐं गुलामन वटि भी हूंदा आहिनि, पर तूं कंहिंजे चए जो गुलाम आहीं? तो मुंहिंजो रस्तो रोकियो अथई। पंहिंजी हद में रही ॻाल्हाए छोरी। साहु कढी छॾियो साईं। साह विझण ऐं कढण ख़ुदा जे हथ में आहे। रुॻो इहो ॿुधा त मुंहिंजो रस्तो छो रोकियो अथई? तुंहिंजी तकदीर बदला तो चाहियां। जेसिताईं तो जहिड़े लोफरनि जी नियत नथी बदलजे, तेसिताईं कोहिस्तान जे माण्हुनि जी तकदीर न बदलबी। वधीक अॻिते हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हाई त इते ई फटकर छॾियो साईं। मूंते हथ खणण खां अॻियां इहो ज़रूर सोची जाए, मां सोराब ख़ान जी अमानत आहियां। पर मूंखे बि इहा ख़बर त पए छा रिश्तो आहे तुंहिंजो सोराब सां। उहो रिश्तो आहे मुंहिंजो सोराब ख़ान सां जेको ज़मीन जो आसमान सां आहे। मां उनजी गैरत आहियां। पर असां त सोराब ख़ान जी शादी कॾहिं ॿुधी न आहे। तूं हुन सां कॾहिं शादी कई? कोहिस्तान में गुल टिणण जी का बि मौसम न आहे हूंदी। मींहं जे हिकु वसकारे सां हज़ारे गुल टिड़ी सॼे कोहिस्तान में ख़ुशबू फैलाए छॾंदा आहिनि। बिल्कुलु ई मां सोराब ख़ान सां निकाह करे सॼे कोहिस्तान जी इज़त बणिजी वेंदसि। ॾिस शहरबानो, मूंखे ग़लति न सम्झ। मां सोराब ख़ान जो दोस्त आहियां। तूं कहिड़ो दोस्त आहीं जेको दुश्मन बणिजी मुंहिंजो रस्तो रोकियो वेठो आहीं? हिन वीरानीअ में तुंहिंजी हिफ़ाज़त करणु मुंहिंजो फर्ज़ आहे। फर्ज़ न पर मर्ज़ चओ मर्ज़, ऐं उनजे नियतनि खे लॻी चुको आहे। जेकॾहिं सोराब ख़ान सां को रिश्तो ॻंढणो अथई त उनखे ॿुधा, मूंखे न। उनखे बि रिश्तो सम्झाए छॾिबो, पर अॼु मां तोखे पहिरियों चकर ॾिठो आहे। इन करे आउं तोखे अॼु पंहिंजी ॿाहुनि जे ज़ंजीरनि में वकोड़े हितां वठी वेंदुसि। हाणे पोइ तुंहिंजे हिन ज़ंजीरनि जी झंकार ॿुधी सोराब ऐं जमाल पाण ई जीत निकिरंदा मुंहिंजे साम्हूं। अचु तूं। ख़बरदार मुंहिंजे वेझो आयो आहीं, टंगू भनी छॾंदी माए। जिन भेनरुनि जा ॿार ज़िंदा आहिनि उनजो नालो केरु बि नथो वठी सघे। मां थो चवां भॼी वञ हितां, भॼी वञ, न त तुंहिंजो लाश हितां ईंदो। भॼ, लाश तुंहिंजो ईंदो या मुंहिंजो, इहो त तोखे वक़्तु ई ॿुधाईंदो। नथो थी वापसि मोटी हलियो वञ। गोलनि सां सीनो परंग थी वेंदई। मां चवां थो हिन छोकिरी मां हथु कढ, मुंहिंजे हवाले कर, न त हिते ई धप करे छॾींदोसांइ। इहो ख्वाबु तुंहिंजो कॾहिं पूरो न थींदो। पर तुंहिंजे मौत जो ख्वाबु ज़रूरु पूरो थींदो। मुंहिंजी भेण तूं वञ, भॼ कर। तोखे अकेलो छॾे मां कीअं वञा? मुंहिंजी भेण त मुंहिंजो फिक्र न कर, मुंहिंजे हथ में हथियार आहे। मां पाण हिन सां मुंहुं थो ॾियां। वञ मुंहिंजी भेण, वञ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।